लगाएंगे। दोस्तों अज जी नई अपडेट में सभी पेरी प्यारन के खुश आमदीद। अज रिव्यू करण वारा आयूं मेगा सोप सीरियल रियासत। जी हाँ दोस्तों, रियासत की बेहतरीन अपडेट जेका अची चुकी है तव्हां सां शेयर कंदासीं। छा अब्बास गुल ढाणो भी हिन ड्रामे में एंट्री हणण वारो आहे ऐं हीउ ड्रामो केतिरे ॾींहंनि में अचण वारो आहे ऐं हीउ ड्रामो सिर्फ़ शहर में हूंदो सॼो शूट या सॼो ड्रामो ॿहिराड़ी में शूट कयो वियो आहे। कोई शहर जो भी किरदार हिन में आहे, का कामरेडनि जो किरदार भी हिन में आहे, को कॉमरेड वग़ैरह जीअं दौलाब में हुआ या अलग ड्रामे की फीलिंग आहे रियासत सोप सीरियल की। सॼी अपडेट्स ॾियूं था तव्हांखे नंढड़े वीडियो में, हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सके दोस्तों असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अवां जो चैनल है, हिन चैनल ते अवां के बर वक्त बेहतरीन का बेहतरीन अपडेट्स मिलता रहंदा आहिनि। हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ। दरअसल दोस्तों अब्बास गुल ढाणे के बारे में चयो पियो वञे, थी सके तो अॻिते मतां अब्बास गुल ढाणे के भी एंट्री मिले। फ़िलहाल अञा ताईं उनके कंफर्म नाहे कयो वियो। बाक़ी रही शहर की ॻाल्हि, शहर में इन जा हिकु अधु सीन हूंदा पर सॼो ड्रामो शहर में नाहे, बाक़ी सॼो ड्रामो ॿहिराड़ी ॻोठनि में ही शूट कयो पियो वञे दोस्तों अहिड़े हिसाब सां। ऐं दोस्तों हिन जा जेका भी लोकेशन आहिनि ड्रामे जी ज़बरदस्त आहे। बाक़ी ॿिया अदाकार भी जेका जेका नवां एंटर थींदा वेंदा आहिनि ड्रामे में, उहा अपडेट्स भी तव्हांजे साम्हूं असां रखंदा वेंदासीं। हिकु हिकु अपडेट तव्हांजे अॻियां क्लियर कंदा वेंदासीं जेका भी अपडेट ईंदी वेंदी। ऐं निसार शाह जो इंतज़ारु आहे, साईं निसार शाह जीअं कंफर्म थियो उनजी भी अपडेट मां तव्हांजे आॾो रखंदुसि दोस्तों। ऐं असांखे ॾींदा इजाज़त जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ऐं फेसबुक पेज ऐं व्हाट्सअप चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक फॉलो शेयर करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।